मटियारी ज़िले में मंशियात के ख़ात्मे लाइ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी पारां 3 ॾींहं अलामती बुख हड़ताल कैंप लगाई वई, जंहिंमें जस्कम अॻवाणनि ऐं मटियारी मीडिया फॉर्म के सहाफ़ियुनि समेत सियासी समाजी मज़हबी अॻवाणनि सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त मटियारी ज़िलो मंशियात जो किलो बणिजी चुको आहे। हाला, भिचा, मटियारी, सईदाबाद, उडेरोलाल समेत नंढनि वॾनि शहरनि में ज़ेड 2100 आइस, चर्स, अफ़ीम, भंग समेत ॿियूं समाजी बुराइनि आम जाम हलंदड़ आहिनि। नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। हुननि चयो त इंतिज़ामिया ॿट बणियल आहे। मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ नाले मातर कार्रवाइयूं कयूं पई वञनि। ॿियनि ज़िलनि में मंशियात फ़रोशनि खे हाफ़ फिराए फुल फिराए कयो पियो वञे। हीउ वाहिद ज़िलो आहे जिते मंशियात विखर जी आम मिली रही आहे। हुननि IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त खुदारा ज़िले मटियारी मां मंशियात जो ख़ात्मो कयो वञे, नौजवान नस्ल तबाही खां बचाए वञे। ॿी सूरत में ज़िले भर में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।